नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी रखंदे खबर शामिल कराती घोटकीअ मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर जावेद अहमद सोलंकी जी रिपोर्ट मूजिब जमायत इस्लामी ज़िले घोटकीअ तरफ़ा मीरपुर माथेलो में ज़िले जे नौजवाननि लाइ मेंबरशिप जो आगाज़ शुरू कयो वियो आहे। उन सिलसिले में ज़िले अॻवान अली हसन जो चवणो हो त ज़िले घोटकीअ में मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि जंहिंमें नौजवाननि खे अक्सर बेरोज़गार कयो वियो आहे ऐं हितां जा नौजवान दर दर ठुकरूं खाइण ते मजबूर आहिनि, मगर अफ़सोस हितां जे नौजवाननि खे नौकरियूं न ॾिनियूं वियूं आहिनि। हिन जो चवणो त हिन मुहिम जो आगाज़ नौजवाननि खे अॻिते आणणु आहे। हिन मुहिम में ॿिनि मुतालबनि सां गॾोगॾु ज़िले जे नौजवाननि खे नौकरी ॾियण जो पिणु मुतालबो कयो वियो आहे, मगर अफ़सोस हितां जी आवाम खे का बि सहूलियत मुहैया न कई वई आहे। नौजवान बेज़गारी सबबि परेशान आहिनि। हिननि सभिनी मुतालबनि जो सिंधी ऐं उर्दू अदब जे अदबी सरदार तबसुम गडाणी जिन हिमायत कंदे जमायत इस्लामी युथ जे नौजवान जे सभिनी मुतालबनि खे मंज़ूर करण जी हिमायत कई आहे। सरदार अमन तबसुम गडाणी जमायत इस्लामी जे नौजवान खे सलाम पेश कंदे जस ॾिनो ऐं चयो त ज़िले घोटकी जे माण्हुनि लाइ शानदार कोशिश आहे ऐं नौजवान लाइ अपील आहे त हू अॻिते वधनि ऐं जमायत इस्लामीअ जो साथ ॾियनि।